अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां तव्हांजो पंहिंजो सलमान ईसानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सलमान ईसानी ऑफिशियल। दोस्तों, अॼु असां ॻाल्हाईंदासीं जग मशहूरु ऐं बहितरीनु अदाकार ब्रूस लीअ जे मौत बाबति। त ब्रूस लीअ जो मौत कीअं थियो? दोस्तों, ब्रूस ली जो असुलु नालो जेंग फून ली हुयो, जंहिंखे असां सभु ब्रूस लीअ जे नाले सां सुञाणूं था। दोस्तों, ब्रूस ली 27 नवंबर 1940 ते अमेरिका जे मशहूरु शहर सैन फ्रांसिस्को में पैदा थियो। दोस्तों, ब्रूस ली नंढे हूंदे खां ई हिकु अदाकार हुयो। हुन पंहिंजे नंढपण खां ई अदाकारी शुरू करे ॾिनी हुई। हुन तक़रीबन नंढपण में 20 फिल्मुनि खां मथे फिल्मुनि में अदाकारीअ जा जोर ॾेखारिया। दोस्तों, ब्रूस ली हिकु बहितरीनु क़िस्म जो मार्शल आर्ट हुयो ऐं हू पंहिंजे सिहत जो तमामु घणो ख़्यालु रखंदो हुयो। कंहिं इंसान जे वहम गुमान में बि न हुयो त ब्रूस ली हिन दुनिया मां एतिरो जल्दी लाॾाणो करे वेंदो। दोस्तों, दुनिया जे अज़ीम तरीन ऐं मशहूरु मार्शल आर्ट्स सॾाईंदड़ ब्रूस लीअ जी ज़िंदगी तमामु थोरी हुई। दोस्तों, ब्रूस ली 32 सालनि जी उमिरि में हिन दुनिया मां पुरअसरार नमूने लाॾाणो करे वियो। जंहिंजे बारे में केतिरनि ई माण्हुनि खे अञा ताईं ख़बर न आहे त ब्रूस लीअ जो मौत आख़िर थियो कीअं। दोस्तों, फिल्म प्रोड्यूसर रेमंड चाओ, जेको ब्रूस ली जी फिल्म गेम ऑफ डेथ ते कमु करे रहियो हुयो, हिकु दफ़े ब्रूस लीअ जे घर आयो। दोस्तों, ब्रूस लीअ खे अचानक मथे में सूरु थियो, जंहिंखां पोइ हुन जी फिल्म जी लीड एक्ट्रेस बेडी हिन खे हिकु मथे जे सूर जी टेबलेट ॾिनी। दोस्तों, टेबलेट खाइण खां पोइ ब्रूस ली हिकु कमरे में वञी सुम्ही पियो, पर केतिरी देरि गुज़रण जे बावजूदि हू निंड मां न उथियो। जॾहिं त प्रोड्यूसर रेमंड चाओ, जेको उतां वञी चुको हुयो, उन फ़ोन करे पंहिंजे फिल्म जे एक्ट्रेस खे हुन खे जाॻाइण लाइ चयो। दोस्तों, तक़रीबन 10 मिंटनि ताईं हू कोशिशि कंदा रहिया, पर ब्रूस ली निंड मां न उथियो। जंहिंखां पोइ हुन खे हॉस्पिटल मोकिलियो वियो, जिते डॉक्टर हिन जी डेथ डिक्लेयर कई। जंहिंखां पोइ सॼी दुनिया हैरान ऐं परेशान थी वई त एॾे वॾे अज़ीम आर्टिस्ट जी मौत आख़िर कीअं थी। दोस्तों, दरअसल हक़ीक़त तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ब्रूस ली जेका टेबलेट खाधी हुई, उन में कुझु अहिड़ा कंपाउंड्स मौजूदु हुया जंहिंखां ब्रूस ली खे शदीद एलर्जी हुई। जेका टेबलेट खाइण खां पोइ ब्रूस ली जो दिमाग़ 1400 खां वठी 1775 ग्राम ताईं सुजी चुको हुयो। दोस्तों, दुनिया जो एॾो वॾो अदाकार ऐं मार्शल आर्ट हिकिड़ी मामूली मथे जे सूर जी टेबलेट खाइण जे करे हिन दुनिया मां हलियो वियो हुयो, जीअं सॼी दुनिया खे सख़्ते में विझी छॾियो ऐं हुन जा फैंस ज़ारो क़तार रोई रहिया हुया। तो डॉक्टर्स अञा ताईं हैरान परेशान हुया त ब्रूस ली जे जिस्म जा ॿिया हिसा सही कमु करे रहिया हुया। दोस्तों, हक़ीक़त इहा आहे त ब्रूस लीअ जो मौत संदसि दिमाग़ सुजी वञण सबबु ई थियो हुयो। हिकिड़ी टेबलेट खाइण सां हू मौत जे वादीअ में हलियो वियो हुयो। दोस्तों, ब्रूस लीअ जे फोत थी वञण जे हिकु ॾींहं खां पोइ संदसि जग मशहूरु फिल्म इंटर द ड्रैगन रिलीज़ थी, जेका अमेरिका में रिलीज़ कई वई ऐं उन ब्लॉकबस्टर रिकॉर्ड तोड़ बिज़नेस कयो, जेका तक़रीबन $200 करोड़ ताईं हली वई ऐं ब्रूस ली अञा बि वधीक मशहूरु थी वियो। पर अफ़सोस जो एॾो वॾो मार्शल आर्ट असांजे विच में न रहियो हुयो। दोस्तों, उनखां बि वधीक ॾुख जी ॻाल्हि त संदसि नौजवान पुटु ब्रेंडन ली, जेको पिणु हिकु अदाकार हुयो, हिकु फिल्म जी शूटिंग जे दौरान गोली लॻण सबबु पुरअसरार नमूने फ़ौत थी वियो हुयो। दोस्तों, उमेद कंदासीं त हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणी पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़े क़िस्म जूं वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजो चैनल सलमान ईसानी ऑफिशियल सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा ऐं वीडियो खे ज़रूरु शेयर कंदा ऐं असांखे ॿुधाईंदा त तव्हां कहिड़े टॉपिक ते वधीक वीडियो ॾिसणु चाहियो था। महिरबानी।